हिकड़ा महात्मा नालो उन्हनि जो महात्मा माधव दास। संत जेतिरो ऊंचो हूंदा आहिनि पाण खे ओतिरो हेठि सम्झंदा आहिनि। कमाल। हिकिड़ी बुढ़ड़ी अम्मा उन बाबा जी खे चवंदी, ओ बाबा जी, चओ अम्मा। चवंदी, सुनो बाबा जी। उन वटि हिकिड़ो कुत्तो हूंदो पालतू, उनखे गॾु खणी ईंदी, चवंदी बाबा जी सुनो, दोनों में से क्या है बढ़िया, हमारे कुत्ते की पूंछ या आपकी दाढ़ी और मूंछ। महात्मा माधव दास। महात्मा माधव दास हाणे ॿुधायो केॾा ऊंचा महात्मा, की केॾी ऊंची अवस्था उन्हनि जी, लेकिन एॾी घटिया ॻाल्हि कोई संतनि खे ईअं चए। अॼुकल्ह जो कोई मान शान वारो कोई बढ़िया महंत हुजे सही सघंदो? न सहंदो। लेकिन महात्मा मुस्कुराईंदा, हरे राम। थोड़ी सी आवाज दो भैया, थोड़ी सी गेन, हाँ ना, थोड़ी सी बेस, हाँ ऐसे, हरे कृष्ण, ये बात। तो महात्मा मुस्कुराईंदा रहंदा। उन खां पोइ वरी पुछी 3 बार 10 बार रोज पुछंदी, तो वे महात्मा छा जवाब दींदा, अरे अम्मा रुको, समय आने पे बताऊंगा, समय आने पे बताऊंगा। एक ॾींहुं बाबा जी गुजारिया, चोलो छॾिया। हाणे उन्हनि जी डोली निकिती, अर्थी वञण लॻी जेॾी महिल, ऐं जीअं मुक्ति धाम वञे पई, विच में अम्मा पहुती और कुत्तो भी गॾु। चई रुको रुको रुको, ये पालकी उतारो, डोली उतारो। अरे अम्मा, तू जीवन भर तो संतन के परेशान कयो, हाणे आखिरी में भी परेशान थी करे? चई न न, बियो, मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाब ॾिने बिना बाबा जी कीअं वेंदा? चओ हरे राम। डोली हेठि लाथो। अम्मा अखियुनि में आंसू भरे करे बाबा जी जो कपिड़ो हटाए करे चवण लॻी, ओ बाबा जी, तव्हां कीअं था वञो? तव्हां मूंसां वचन ॾिनो की तोखे मां जवाब ॾेई वेंदुमि, अॼु त मूंखे जवाब ॾियो। ई मां वञण न ॾींदीमांव, जवाब ॾियो मूंखे। क्या है दोनों से अच्छा, हमारे कुत्ते की पूंछ या आपकी दाढ़ी और मूंछ? आहा, ये अॼु कलयुग जी घटना। इहो ॿुधी करे महात्मा माधव दास उथी वेठा ऐं मुस्कुराइण लॻा ऐं पंहिंजे दाढ़ीअ ते हथ रखी करे चवण लॻा, अरे अम्मा, तेरे कुत्ते के पूंछ से अच्छी है हमारी दाढ़ी और मूंछ। अम्मा चवण लॻी, जॾहिं लॻे त मूंखे बि ईअं ई पियो, लेकिन एॾा बार 1000 बार तव्हां खां पुछियो त पहिरियों जवाब छो न ॾिनो? तॾहिं महात्मा ॾाढी बढ़िया ॻाल्हि चई, अम्मा, भगवान जी माया, भगवान जा काम क्रोध लोभ मोह अहंकार ऐं अंतमती या गति, केड़ी खबर है मूंखे अहंकार अची वञे, अभिमान अची वञे ऐं मां किरी पवां? मां पहिरियों कीअं अभिमान कयां कि मुंहिंजी ॾाढ़ी सुठी आहे? लेकिन अॼु मां भगवान ॾे वियो आहियां, अॼु मूंखे पतो पइजी वियो आहे मां भगवान जे धाम तो वञा, त अॼु चवां तो मुंहिंजी ॾाढ़ी सुठी आहे। चओ हरे राम। ऐं असांखे त ओतिरो बि कमाल आहे, एतिरी बि निवड़त कोन्हे। एॾा ऊंचा महात्मा ऐं अभिमान कोन्हे, एॾी निवड़त, पाण खे बुरो था सम्झनि। कहिड़ो ठिकानो आहे? अंतकाल जो लक्ष्मी सिमरे ऐसी चिंता में जे मरे, सर्प जो न वलवल अवतरे। अंत समय पैसा याद कंदो, नांग भरणो पवंदो। अंतकाल जो मंदिर सिमरे, मकान याद कंदो, प्रेत जो न वलवल अवतरे। केॾा खतरा आहिनि। चओ हरे राम। साधु बनना कठिन है जैसे पेड़ खजूर, चढ़े तो चखे अमृत रस और गिरे तो चकना चूर। चो हरे।